ॾखण खां अहम ख़बर ॾींदासीं। ॾखण भरिसां नबी शाह वगण थाणे जे हद ॻोठ अब्दुल सत्तार जमाली वासी नौजवान ड्राइवर शकील जमाली शादी खान लाड़ी वटि ट्रैक्टर कल्टी थियण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। पोइ त शकील जमाली लाड़काणे अस्पताल नींदे रस्ते में ई दम धणी हवाले कयो आहे। अहिड़ो इतलाह घर पहुचण ते सदुस घर में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। ॾखण खां ॾखण भरिसां नबी शाह वगण थाणे जे हद ॻोठ अब्दुल सत्तार जमाली वासी नौजवान ड्राइवर शकील जमाली शादी खान लाड़े वटि ट्रैक्टर कल्टी थियण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो हुयो। पोहिरित शकील जमाली लाड़काणे अस्पताल रेफर कयो पियो वञे त रस्ते में ई दम धणी हवाले कयो आहे। अहिड़ो इतलाह घर पहुचण ते सदस घर में रोज राड़ो मचिजी वियो। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। ॾखण खां ॾखण भरिसां नबी शाह वगण थाणे जे हद ॻोठ अब्दुल सत्तार जमाली वासी नौजवान ड्राइवर शकील जमाली खान शादी खान लाड़े वटि ट्रैक्टर कल्टी थियण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जेको फोत थी चुको आहे। पोहिरित शकील जमाली लाड़काणे अस्पताल नींदे रस्ते में दम धणी हवाले कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर माही खान लाइन ते मौजूद आहे। माही खान, आगाह कजो। जी बिल्कुल, ॾखण भरिसां नबी शाह वगण थाणे जी हद में ॻोठ आहे अब्दुल सत्तार जमाली, जंहिंजो रवासी नौजवान ट्रैक्टर ड्राइवर शकील जमाली जेको ट्रैक्टर गलती थियण सबबि फोत थी वियो आहे। रतोदरो जकुबाद रोड ते शादी खान लाड़े वटि ट्रैक्टर गलती थियण सबबि हादसो पेश आयो, जंहिं सबबि ॿई नौजवान ज़ख़्मी थिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी जेको पोरित नौजवाननि खे लाड़काणो इमरजेंसी अस्पताल नियो पियो वियो त हिकु नौजवान जेको आहे शकील जमाली ज़ख़्मनि जी सट नसण जे रस्ते में ई दम धणी हवाले करे छॾियो आहे। होॾां अहिड़ो इतलाह मिलण ते जेको नौजवान जे घर में फोत थियल नौजवान जे घर में कोहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे माही खान, वरी महिरबानी तफ़सील ॾिना।